नाज़रीन, लाड़काणे में तेज़ रफ़्तार वैन जे टक्कर में पीरसन औरत फ़ौत थी वई आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधण लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे लाड़काणे मां महराण टीवी जो ब्यूरो चीफ एजाज़ चांडियो। जी एजाज़, वधीक अपडेट कजो। जी फरार लाड़काणे शहर जे अलाहाबाद थाणे जी एयरपोर्ट रोड ते तेज़ रफ़्तार वैन जे टक्कर में 60 सालनि जी पीरसन औरत जी बारजी थॾे ते पहुची वई आहे। इतलाह ते हद जी पुलिस पहुची वाक़े जा तफ़सील वरिती। बाद में रेस्क्यू 1122 जी एम्बुलेंस घुराए लाश लाड़काणे ट्रामा सेंटर मुतमिम डॉक्टरनि पारां उन पहुचण जी तस्दीक खां पोइ जांच शुरू कई आहे त हिन वाक़े जा कारण ऐं पीरसन जेका औरत आहे उनजी आख़िरी इतलाहनि ताईं सुञाणप न थी सघी आहे। ऐं हद जी पुलिस चए थी त हिन जा फोटो वग़ैरह असां ॾियूं था त जीअं का सुञाणप वग़ैरह थिए ऐं बाद में लाश न त हवाले कयो वेंदो। जी एजाज़ चांडियो, मुंहिंजी महिरबानी।